अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियो। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। वॾो तालियो तो जीअं लॻीअ पेर पुनुह जे ससुई इन सुतून खे रोयो रोयो रो वेठी हित म हो हलीं त होत लहीं। ए ससुई, वॾो भाॻ अथई, वॾी का नसीबनि वारी आहीं जो पुनुह जे पेर लॻी आहीं, सही गस ते हलंदड़ आहीं, जुहदे मुसलसल में आहीं। ए ससुई, इन सुतून खे पिरीअ जे पेर जे निशान खे, जीअं त इहो निशान तुंहिंजे दिलि जी हिक टेक आहे, इन आधार ते तूं अॻिते वधी सघें थी। इहो हिकु निशान आहे, इहो निशान तुंहिंजो रहबर आहे, अॻुवाण आहे। उनखे ॾिसी रुॻो रोईंदी रहंदीअ छा? न, अॻिते वधि, उथ, अॻिते वधि त जीअं पंहिंजी होत सां मिली सघीं, उनखे ॻोल्हे सघीं।